नाज़रीन, जाम शरोची लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी में नौजवाननि में इंसानी हक़नि जो फ़रोग़ ऐं तहफ़्फ़ुज़ जे सिरे हेठि सेमिनार कोठायो वियो। तफ़सील लाइ ॾिसूं था जामशोरे मां अलीमुराद चांडियो जी रिपोर्ट। लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोरो में नौजवाननि में इंसानी हक़नि जो फ़रोग़ ऐं तहफ़्फ़ुज़ जे सिरे हेठि सेमिनार कोठायो वियो। सेमिनार खे ख़िताब कंदे मुक़ररनि मुल्क में इंसानी हक़नि जे फ़रोग़ ऐं तहफ़्फ़ुज़ लाइ तइलीमी इदारनि ऐं यूनिवर्सिटियुनि जे किरदार खे अहम करार ॾिनो। इन मौके ते मुक़ररनि आवाज़ टीवी सां पंहिंजा वीचार हिनरीत वंडिया। राइट्स प्रोटेक्शन एंड प्रमोशन जे हवाले सां असांजी यूथ खे ॿुधायूं था कि हू कीअं ह्यूमन राइट्स जे हवाले सां ॼाण रखी करे उनजी प्रमोशन एंड प्रोटेक्शन जे लाइ कमु था करे सघनि। ह्यूमन राइट्स लॉस छा आहिनि, लम्स यूनिवर्सिटी में जेकी हैरेसमेंट कमेटी आहे उहा कीअं कमु थी करे, असांजे जेके डॉक्टर्स आहिनि हिते उन्हनि खे ह्यूमन राइट्स जी ॼाण हुजणु केतिरो ज़रूरी आहे ऐं उहो कीअं हुनखे वधीक अॻियां खणी हलनि। ऐं असां इहो यकीन था रखूं कि जॾहिं यूथ अॻिते वधी करे ह्यूमन राइट्स जे हवाले सां ॼाण रखंदी, उनजी प्रोटेक्शन ऐं प्रमोशन लाइ कमु कंदी, त पाकिस्तान में सिंध में ज़रूरु असां हिकिड़ो पॉज़िटिव चेंज ॾिसंदा। जेके गर्ल्स ख़ासि करे जेके परेशान थींदियूं आहिनि इदारनि में वञूं ऐं कीअं पढ़ूं या उनखे हिरास कयो थो वञे, त उन्हनि खे हिकिड़ी अवेयरनेस ॾियणी अथव। तव्हांजे लाइ खोड़ सारा डिपार्टमेंट वेठा आहिनि, खोड़ सारा माण्हू आहिनि। तव्हांजे गर्ल्स रेस्क्यू सेंटर आहे, यूनिवर्सिटी जे अंदरि हिरासमेंट सेल्स रखियल आहिनि। तव्हां उन्हनि खे अप्रोच कयो, उन्हनि ते वञो। सिंध गवर्नमेंट में साइकिल डिपार्टमेंट सेल्स ते कमु पियो करे, असां यूनिवर्सिटी में बि साइकिल कमेटीज़ जुड़ियल हुअनि, त हिकिड़ो अवेयरनेस हुयो त ॿारनि खे ख़बर पए उनजा राइट्स हुजनि ऐं हर जगह ते अप्रोच करे सघनि। हिते हुजण जो इहो मक़सदु आहे कि पुलिस जा कहिड़ा एवेन्यूज़ आहिनि जिते हू रीच आउट कंदा व्हेनेवर देयर इज़ अ वायलेशन ऑफ ह्यूमन राइट्स, ऐं पुलिस किथे किथे ह्यूमन राइट्स खे एड्रेस करे थी, कहिड़ा कहिड़ा केसिस असां वटि अचनि था, कीअं ही स्टूडेंट्स ही ॿार हुन गैप खे फिल करे सघनि था जेको कम्यूनिटी ऐं पुलिस जे विच में आहे, बीइंग एन एजुकेटेड क्लास। त उन हवाले सां इहो सेमिनार आहे। स्टूडेंट्स काफ़ी इंकरेजिंग रहिया आहिनि। ऐं यूनिवर्सिटीज़ में तव्हां ॾिसंदा त रायलानंद जो वारो वाक़ियो थियो रिंद वारो, उनखां पोइ हिकिड़ी तमामु घणी अवेयरनेस हुई त जो छोकिरियूं हुयूं भेणूं हुयूं असांजो फॉर्वर्ड न पियूं अचनि, कंप्लेंट न पियूं कनि। पोइ हाई कोर्ट जो ऑर्डर, हाई कोर्ट हैदराबाद इंटरव्यू कयो, हिकिड़ो ऑर्डर पास थियो, हिकिड़ी कमेटी क़ाइमु थी वई, हिकिड़ो डिपार्टमेंट क़ाइमु थियो। उन डिपार्टमेंट जी अवेयरनेस लाइ ॿियनि जी अवेयरनेस लाइ ऐं इहो प्रोग्राम मन कयो वियो आहे। छोकिरियुनि खे नियाणियुनि खे अदियुनि खे अवेयरनेस ॾिनो थिए त तव्हां प्रॉपर्टियुनि में कहिड़ा हक़ आहिनि, तव्हांखे ॻाल्हाइणो पवंदो पंहिंजे हक़नि लाइ। अनटिल अनलेस ही अॻियां अची पंहिंजे पुलिस खे ॿियनि इदारनि खे पंहिंजी ग्रीवेंसिस ॿुधाईंदियूं कोन त को मसइला हिननि जा हल कोन थींदा। सेमिनार में ॿारनि जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़ ऐं तइलीमी इदारनि अंदरि शागिर्दनि खे हिसाइण वारनि वाक़िअनि खे ख़तमु करण ते पिणु ज़ोर ॾिनो वियो। साथी रिपोर्टर असद मंगरो सां गॾु अलीमुराद चांडियो, आवाज़ टीवी जामशोरो।